उबावड़ो जे कचे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे, जंहिं में 2 पुलिस एहलकार ज़ाहिद ऐं बिलाल ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं 5 ॾोहारी ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। डीएसपी उबावड़ो अब्दुल कादिर सुमरो उबावड़ो जे कचे वारे इलाइक़े में मुग़लिन जी बाज़ियाबी लाइ ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ माछी मिराणी ऐं शर गैंग्स ख़िलाफ़ सुबुह खां घोटकी ज़िले जे पुलिस पारां ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन सुबुह खां रावंती कचे में जारी आहे। इन सिलसिले में डीएसपी उबावड़ो अब्दुल कादिर सुमरो समेत घोटकी ज़िले जे वॾी पुलिस नफ़री कचे वारे इलाइक़े में लथल आहे। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। घोटकी ज़िले जी पुलिस रावंती जे कचे में एपीसी चेन्स ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद सां ऑपरेशन करे रही आहे, जंहिं दौरान केतिरनि ॾोहारियुनि जे थाकनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त डीएसपी उबावड़ो अब्दुल कादिर राब्ते करे ॿुधायो आहे त ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जी फायरिंग में 2 पुलिस एहलकार ज़ाहिद ऐं बिलाल मामूली ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं पुलिस जी फायरिंग में 5 ॾोहारी ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि। ऑपरेशन अञा जारी आहे।